हज़रत मखदूम मोहम्मदी खोड़वी रहमतुल्लाह अलैह। मखदूम मोहम्मदी बिन मखदूम अब्दुर्रहमान शहीद ही बुज़ुर्ग वॾो आलिम ऐं वॾो पीर क़ादरी तरीक़े जो शेख हो। पंहिंजे वालिद जी शहादत खां पोइ पीर सैयद मोहम्मद मूसा शाह घोटकी वारे खां तरबियत वरिताईं। तसौफ़ में अवेसी विलायत जो मालिक हो ऐं ज़ाहिरी इल्म उस्तादनि खां हासिल न कयाईं बल्कि लुदनी इल्मनि जो मालिक बणियो। रिवायत आहे त 7 सालनि में क़ुरान पाक यादि करे उन खां पोइ जनाब मखदूम अबुअल मुआली नौशोराई वटि दर्स वठण लॻा जो हू साहिब संदन तदरीस लाइ मुक़ररु कयो वियो हो। फ़क़ति 7 ॾींहंनि मखदूम अबुअल मुआली वटि रहिया। शरह, मुलाजामी ऐं तोज़ी तलवीह वग़ैरह किताब अज़ ख़ुद उस्ताद जी ख़िदमत में पूरी तशरीह सां ॿुधाईंदा विया। उस्ताद हैरान हो त हीउ छा थी रहियो आहे। उन खां पोइ मखदूम अबुअल मुआली माक़ूल ऐं मनक़ूल जा मुश्किल मसइला पंहिंजे शागिर्दनि खां पुछणु लॻो, जंहिंजा पूरा जवाब ॿुधंदो रहियो। उस्ताद फरमायो त हीउ ख़ुदा जी ॾात आहे, असांजी तालीम जी ज़रूरत कान आहे। जंहिंखां पोइ रुख़्सत थी रवानो थियो। मखदूम मोहम्मदी शरई उलूमनि खां सवाइ अरबी अदब ऐं फ़ारसी अंशा बरदाज़ी में यकता रोज़गार हो। संदन अंशा बरदाज़ी ऐं अरबी ख़तनि जा के नमूना तारीख़ आइना जहान नुमा में मौजूदु आहिनि, जन मां संदन ख़ुदादाद क़ाबिलियत जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। कशफ करामत जो एॾो मालिक हो जो बाज़ वक़्तनि ते संदन मुंहुं ॾिसण सां माण्हुनि ते क़ल्बी वारदातूं नाज़िल थींदियूं हुयूं ऐं इस्म ज़ाती जो ज़िक्र खुली पवंदो हो। पाण घणो करे चादर जी झुंड लॻाए हलंदा हुआ। संदन बातनी फ़यूज़ात मां फैज़ हासिल करण लाइ केतिरा ई मजज़ूबुल हाल फ़क़ीर बेवटनि ख़िदमत में अदब सां ईंदा हुआ। हिकु दफ़े हिकु मजज़ूब जो तमाक छिकींदड़ ऐं भंग पीअंदड़ हो खोड़नि में आयो ऐं मखदूम साहब खे इतला कयो वियो त हू हिंदुस्तान मां अहिड़ियूं बिदतूं कंदे सिंध में पहुतो आहे, बल्कि मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले वारे जी मस्जिद में बि वेही तमाकू पीतो ऐं भंग घोटी अथसि, मगर मखदूम साहब हिन खे रोके न सघियो। हाणे खोड़नि जी जामिया मस्जिद में साॻियो कमु करे रहियो आहे। मखदूम साहब माण्हू मोकिले मजज़ूब खे मना कराई। जंहिं माण्हू बि फ़क़ीर खे ॾिठो थिए त हू बेहोश थी किरी पियो। आख़िर मखदूम साहब पाण लंघी आया। फ़क़ीर जो हुको ऐं कूंडो अची भॻाऊं। फ़क़ीर जूं मुछूं पंहिंजे हथनि सां कतरियाऊं। फ़क़ीर चयो त मां मुछूं मलामत जे इरादे सां रखायूं हुयूं, हाणे अवां उहे कतरियूं था त उन जे एवज़ अवां जी उमिरि कतरजी वेंदी। मखदूम साहब फरमायो त असां शरीयत जी ज़ाहिरी हुकुमनि जारी करण लाइ मुक़ररु थियल आहियूं ऐं न उमिरि जे वॾे थियण लाइ। मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालो संदन हमअसर हो जो हिकु वॾो आलिम कामिल दरवेश हो। जॾहिं मखदूम साहब मखदूम मोहम्मदी जी मुलाक़ात लाइ ईंदो हो त हलण वक़्तु संदन पोइतां हलंदो हो। चवंदो हो त अवां जी पेशानी में इस्म आज़म आहे, उनखे पुठी ॾियण जे असां में ताक़त कान आहे। हिकु दफ़े हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह खोड़नि जे ॿाहिरां सचे ॾिना उॼण जे खूह ते अची मंज़िल कई। मखदूम साहब दावत लाइ संदन ख़िदमत में माण्हू मोकिलियो। शाह साहब ॿिए ॾींहुं मखदूम साहब जो अची महिमान थियो। नमाज़ ताजद खां पोइ शाह साहब जी आदत हूंदी हुई यकतारे ते कुझु राग ॿुधंदो हो ऐं फ़क़ीरनि जी टोली साण हूंदी हुयसि। खोड़नि जी शरीयत वारे शहर में मखदूम साहब जे ख़लीफ़नि शाह खे अर्ज़ु कयो त राग बिना सुरूद जी बेशक ॿुधो, पर सुरूद बंदि करायो। शाह साहब उहा ॻाल्हि क़बूल कई। तंबूरो ऐं ॿियो साज़ सामान हिकु कोठी में बंदि करे रखियाऊं। राति जो तहजुद जी नमाज़ खां पोइ शाह साहब जॾहिं फ़ारिग़ थियो ऐं फ़क़ीरनि ॻाइणु शुरू कयो त बंदि कोठी मां सुरूद जो आवाज़ बि अचणु लॻो। माण्हुनि मखदूम साहब खे वञी इतला कयो त बंदि थियल कोठी में सुरूद वॼी रहिया आहिनि। फरमायूं त इहा हिकु जुदा हालत आहे जंहिंसां शरीयत जो हुकुम लागू नथो थिए। उनखां पोइ शाह भेटाई पूरो हफ़्तो खोड़नि में मखदूम साहब वटि महिमान रही रूह रिहाणियूं करे पोइ रवाना थी विया। कंधार जो बादशाह अहमद शाह दुरानी जॾहिं पहिरियों दफ़ो दिल्ली में बचा लाइ काहींदे सिंध मां लंघियो हो त सिंध जे दरवेशनि ऐं मखदूमनि खां दुआऊं घुराईंदो ऐं मुलाक़ातूं कंदो पियो वियो। उन सिलसिले में हिन राति जो तहजुद नमाज़ पढ़ण वक़्तु चंद सिपाहियुनि सां मखदूम मोहम्मदी रहमतुल्लाह अलैह सां मस्जिद अची मुलाक़ात कई। मखदूम साहब पंहिंजे ख़ानदानी मामूलात मां हिकु तावीज़ बादशाह खे लिखी ॾिनो।
जो फतेह ऐं कामयाबी लाइ अणघस इलाज हो। बादशाह कुछ वक़्त खां पोइ मखदूम साहब ॾांहुं मिर्ज़ापुर जे जागीर जो परवानो लिखी मोकिलियो। मखदूम साहब 7 सालनि जी ॼमार जो हो। उन वक़्तु रोहड़ी में हिकु हिंदू जे मुस्लमान थियण ते झगड़ो थी पियो, जंहिं ते ख़ानदानी लिहाज़ सां मखदूम साहब खे बि नंढपिण में रोहड़ी चाढ़े आया। हिंदू आख़िर मुसलमाननि जे हवाले कयो वियो, जंहिं ते पंचायत मियां नूर मोहम्मद कलोड़ो वटि धाई वई। मियां साहब खे ॾाढो गुस्सो आयो ऐं संदन वालिद जी शहादत जो वाक़ियो बि ताज़ो थी गुज़रियो हो। हुकुम कढियाऊं त मखदूम साहब खे ख़ुदाबाद में हाज़िर कयो वञे। परवाने पहुचण खां पोइ मखदूम साहब जमायत समेत ख़ुदाबाद पहुतो। मियां साहब खां पुछियो, तू छा पढ़ंदा आहियो? जवाब ॾिनऊं त कुल हू अल्लाह अहद। उन हाज़रीन मजलिस ऐं मियां साहब खे लर्ज़ी में आणे छॾियो ऐं हिकु हैबत ऐं इज़त तारी थी वियो। जंहिंखां पोइ मियां साहब मखदूम साहब जी ॾाढी इलालत कई ऐं ख़ासि इनाम ॾिना ऐं संदन वालिद बुज़ुर्ग जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार कयो ऐं जागीर जो परवानो लिखी ॾिनो। मखदूम साहब जी ॼमार अञा 24 सालनि खे मस पहुती हुई त सन 1171 ईस्वी में हिन दारे फ़ानी मां दारजा वदानी जो सफ़र अख़्तियार कयाऊं।